खाधे पीते जी शयुनि जा अघ ज़ाब्ते में न अची सघिया। हुकूमत जे गुज़िरियल 2 सालनि खां वठी आम वापे वारनि शयुनि जा अघ घटिजण बदिरां वधण सबबि अवाम सख़्तु परेशान आहे। सॼे मुल्क जीअं तालके वारा में बि अटे, खंडु, सब्ज़ियुनि ऐं दवाउनि समेत रोज़मर्रा जे इस्तेमाल हेठि ईंदड़ ॿियनि शयुनि जा अघ चोट चढ़ी विया आहिनि, जंहिं सबबि ग़रीब अवाम सख़्तु परेशानी वारी हालति में ज़िंदगी घारे रहियो आहे। हिकु हुकूमत जी महांगाई ऐं ॿियो वापारियुनि जी हथरादू चाढ़ियल अघनि सबबि अवाम ॿिन्ही हथनि सां फुरिजी रहियो आहे। मार्केट कमेटी पारां रेट लिस्ट न लॻाइण ऐं रेट चेक न करण सबबि वापारियुनि तोड़े दुकानदारनि पंहिंजा मनपसंदि अघ मुक़ररु करे छॾिया आहिनि। मुराद चांडियो, यासीन बुगियो, माशूक जत, कामरेड मनान चांडियो ऐं ॿियनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त स्टॉक जेके स्टॉकर आहिनि, वॾे में वॾो जेको हथु आहे उहो स्टॉकरनि जो आहे। उहे स्टॉकर जेके आहिनि गिहु खंडु स्टॉक करे रखनि था, जीअं रेट चढ़नि। ब्लैक मार्केट पई थी हले। दवाउनि जे अंदरि बि तमामु ज़बरदस्त टैक्स वरी ॿीहर लॻाई वई आहे ऐं ॿुधण में आयो आहे त 8हों चकर आहे हिन गवर्नमेंट जे अचण खां बाद में दवाउनि जे मथां टैक्स लॻी आहे। दवाउनि ते वॾियूं टैक्सियूं लॻाए छॾियूं अथई। ॿियनि अहिड़नि ग़रीब माण्हू जेका शइ खाइण वारो आहे उन्हनि ते एॾियूं टैक्सियूं हणाए छॾियूं अथई। जेका दाल अघ में असां 90 ऐं 80 ते किलो हलाईंदा हुआसीं, उहा 160 रुपए किलो था हलायूं। खंडु जेका 80 ते किलो हलंदी, 90 ते हलंदी, उहा 110 रुपए किलो थी वई। कहिड़ी तब्दीली इमरान ख़ान आंदी आहे? ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त महांगाईअ ते ज़ाब्तो आंदो वञे ऐं शहरनि में लाॻापियल इंतिज़ामिया अघनि वारी लिस्ट लॻाए ऐं मुनासिबु अघ मुक़ररु कया वञनि त जीअं अवाम ॿिनि वेलनि जी मानी खाइण जहिड़ो थिए।